बारे में, लेकिन अॼोके वीडियो में कुछ डिटेल तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुरीद अब्बास ज़ात जो केरु आहे दोस्तो, ऐं उन जो जेको क़त्ल थियो उहो कहिड़नि सबबनि जे थियो, कहिड़नि सबबनि जे करे थियो, ऐं उन खां अलावा उन जी पहिरीं जेका एल्बम वायरल थी उहा कहिड़ी एल्बम वायरल थी। ऐं दोस्तो अहिड़ो बहितरीनु फ़नकार हुयो मुरीद अब्बास जंहिं थोरे अरसे में बहितरीनु पॉपुलर थियो दोस्तो। उन जा जेके मशहूरु गीत आहिनि उहो सुभाणे जी अख़बार पढ़जां, उहा गीत एतिरी मशहूरु थी दोस्तो जो उन खे उन गीत खां पोइ इंतिहाई घणी पॉपुलरिटी मिली, ऐं नौजवान हो दोस्तो घटि अरसे में हुन खे तमामु घणी सिंधवासियुनि मोट ॾिनी। हुन जेके बि एल्बम कया टोटल उन जा हिट थिया दोस्तो। बहितरीनु शाइरी ऐं बहितरीनु गायक हुयो हो। ऐं उन खां अलावा मुरीद अब्बास ज़ात जो कटबर आहे दोस्तो, मुरीद अब्बास ज़ात जो कटबर आहे। ऐं उहो जॾहिं पैदा थियो 1973 में उन जी जनम थी दोस्तो कटबर जे घर में। त कटबर हिकु ज़ात आहे, मुरीद अब्बास ज़ात जो कटबर आहे। ऐं उन खां अलावा उन जा खोड़ जेके एल्बम थिया उहे बि बहितरीनु वायरल थिया। ऐं जेको मुरीद अब्बास जो क़त्ल जी जेका कहाणी आहे उहा बि सियासी माण्हुनि जे मथां लॻाई वई आहे, लेकिन ख़ुदा ॼाणे थो त इन में केॾी हक़ीक़त आहे ऐं केतिरी सचाई आहे। इन में इन जे डिटेल ते असां कोन था वञूं, लेकिन खोड़ सारियूं वीडियो यूट्यूब ते मौजूदु आहिनि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अफ़वाहूं हलनि पियूं थियूं त सियासी माण्हुनि जेको आहे सो मुरीद अब्बास खे क़त्ल करायो। लेकिन मुरीद अब्बास बहितरीनु गायक हुयो ऐं सिंध में पर के पूरे पाकिस्तान में मुरीद अब्बास जहिड़ो रागीदड़ ऐं ॻाइणो हींअर पैदा न थींदो दोस्तो, इहो ख़ाल न भरबो। इंतिहाई बहितरीनु फ़नकार हुयो ऐं अल्लाह ताला हुन खे जन्नत में जाइ ॾे। वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।